कई तऊं या मेहनत माता आप कन ऐं कई तऊं सभु आनंद सां थियो आयो लाल चओ दूधानी साहब मां नंढी ॻाल्हि ॿुधाईंदुमि 48 सालनि खां जीअं मां इहा कथाऊं करे रही हुई असांजी मासी मीना ऐं असांजी अम्मा ॿई जंहिं महिल करे रही हुयूं 6-7 साल अॻु में मूंखे इहो मन में ख़्यालु आयो भई जेके अम्मा उमास जी ॿिया सभु कार्य करे रही आहे छो न हिनखे रजिस्ट्रेशन कराए संस्था जो रूप ॾिनो वञे कहिड़े नमूने सां 2-3 साल मुंहिंजे दोस्तनि जय नाथानी पप्पू गुप्ता हिननि सां गॾु जफ़ाकशूं करे असां हिन संस्था खे रजिस्ट्रेशन त करायोसीं पर ख़बर पई त संस्था जे रजिस्ट्रेशन कराइण खां पोइ इन जी ऑडिट वग़ैरह कई वेंदी आहे ऐं 1.5-2 साल मां सोचे रहियो घर में मुंहिंजो भाउ वकील हूंदे इहा सचाई आहे कंहिं वटि वञूं असांजे संस्था में फंड्स जी लिमिटेड हुया चाहियूं था इहे बि 2-5 हज़ार कंहिं न्याणीअ जे कम में आणियूं उन जी पढ़ाईअ ते अॻियां कयूं अहिड़े सूरत हाल में मूंखे कंहिं ॾींहुं कंहिं हिकु प्रेमीअ ॿुधायो भई दादा मंगत दूधानी था त उहे ॾाढो बढ़िया सभु लॻभॻि उन संस्थाउनि जी रजिस्ट्रेशन उन्हनि वटि थींदी आहे मां दादा जन सां पहिरीं मुलाक़ात वयुमि दादा जन सां मिलियुमि उन्हनि वटि जेके ऑफिस में लैपटॉप कंप्यूटर छोकिरियूं सभु CA कमु कनि पियूं स्टाफ ॾिसी मां 1 मिंट लाइ छिपकी में दादा जन जी फी ॾाढी वॾी हूंदी शायदि मां कराए सघां थो या न पर मां दादा जन जी चैम्बर ताईं पहुतुमि दादा जन सां मिलियुमि उन्हनि खे मां अर्ज़ु कयो दादा तव्हां असांजी संस्था हीअं कमु कंदा आहियूं दादा मूंखे 2 मिंट चङी तरह ॿुधो पुछोमानि मां दादा असां फी तव्हां घणी वठंदव कंहिं पुट मां कुझु बि न वठंदुमि तव्हां हिन संस्था खे अॻियां वधायो असां हमेशह तव्हां सां गॾु आहियूं न सिर्फ़ु तव्हां खां मां अहिड़े स्वरूप जिन पंहिंजी सदियूं में न सिर्फ़ु असांजी संस्था पर ॿियनि संस्थाउनि खे सचपच अहिड़ा माण्हू लाइक़ आहिनि जेके अॻियां कनि असांजी अम्मा बि ईअं ई चवंदी हुई त मां रमेश आहूजा साहिब खे असांजे दादा जन खे अर्ज़ु कंदुमि त हिन साल जो असांजो लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जे तरफ़ां दादा दूधानी साहिब खे ॾियनि हिकु ज़ोरदार तालियूं दादा दूधानी साहिब लाइ
दादा जेठाणा लालवाणी साहब असांजे विच में अची विया आहिनि। दिलीप लालवाणी साहब वाह वाह जी, मुंहिंजा वॾा भ्राता, मुंहिंजा गुरु। बात खड़ी दादा हिकिड़ो मिंट दिलीप लालवाणी स्वागत है, ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं दिलीप लालवाणी। कहते कबीर सुनो भाई साधो बात कहूं मैं, कहते कबीर सुनो भाई साधो बात कहूं मैं। दादा जन के दादा जेठाणा लालवाणी असां साहित्य शिरोमणि उल्हासनगर जा मुखी पमनदास फाउंडेशन जे तरफ़ां चुनियल दादा साहित्य शिरोमणि उल्हासनगर जा जेके असांखे आशीर्वाद ॾियण आया आहिनि। दादा जेठाणा लालवाणी साहब, मुंहिंजो हार्दिक स्वागत आहे। भजन गाईंदासीं। हिन गाने के मां वरी शुरुआत खां शुरू कराइण चाहींदुसि ऐं तव्हांखे इहो अर्ज़ु करणु चाहींदुमि कि हिन गाने जा बोल छा आहिनि उन ॾे ध्यानु ॾियो। न रहंदुसि मां न रहंदुसि पोइ विड़ूं छा लाइ
आज असांजे सिंधी समाज में हर को वेठो हिक ॿिए जो टंगूं खींचे। हिन गाने में असली में गीता जो ज्ञान अथव। इन लाइ हिन गाने जे बोल जे तरफ़ ध्यानु ॾियो, अखर छा लिखिया विया आहिनि उन जी तरफ़ ध्यानु ॾियो त हिन गाने जो तव्हांखे सही अर्थ सम्झ में ईंदो। ऐं हीउ गानो हाणे शुरू खां वरी न रहंदे तू न रांदि दुश्मन न रहंदो कुझु बिगड़ूं छा दुनिया जा गम वरी साजा प्रेम वराईने तो प्रेम मिलंदो इज्जत वराईने तो इज्जत मिलंदी हां बाकी प्याला हो ना जेके जहर जा प्याला थीना शराब जा प्याला थीना उहे ना चे तो भरे पी प्रेम जा प्याला पींदर माण्हू हूंदो आहे मखण वो चवंदा पीअण गुनाह न आहे पर पीअण जो ढंग खपे छो तो करी चिंता मन जीअण जो ढंग खपे दिल थी लीर लीर त छा थियो दिल सुबजी वेंदी पर गंढण जो ढंग खपे भगत जे लपन ते उभरे थी शायरी महफिल में अचे रौनक पर चवण जो ढंग खपे हिकिड़ी ताड़ी तो वजह हिकिड़ो वरी पीअण वारो चए तो मानता हूँ जनाब पीता हूँ ठीक है बेहिसाब पीता हूँ अरे लोग तो लोगों का खून पीते हैं मैं तो फिर भी शराब पीता हूँ अरे मन भरे भी प्रेम या प्याला ये तो शराब एक ऐसी बीमारी है जो सब कुछ खत्म कर देती है आओ इस बीमारी को खत्म करें एक बोतल तुम खत्म करो एक बोतल हम खत्म करें ये बीमारी खलास है ये तो ये शराब जा प्याला ना प्रेम जा प्याला भरे भी आ ओ भरे भी प्रेम जा प्याला दुनिया
सामने वाह 10 जो नोट खणी बीठो आहे न त सॼी नज़र मुंहिंजी हुन में थी वेंदी असांजी वॾड़ी अम्मा असांजा दीपक रोड़ा साहब जी ॾाढी इन जे लाइ हिकिड़ी ताड़ी वॼायो चवंदा आहिनि वॾड़ा त वॾा थींदा चवंदा आहिनि वॾड़ा आहिनि बि तव्हांजा आहिनि न हमारे क्या है ना जी उम्र थे 5 छॾे मां मिठीअ जी हंज उम्र थे 10 पे रांद जा पह उम्र थे 20 मखण टके बराई उम्र थे 30 पे 12 बचन जी पीअ अरे उम्र थे 40 मेरन लगे मालीअ उम्र थे 50 दिने मानन खे डंजा उम्र थे 60 त खए हथ में उम्र थे 70 त पे अकल में कतर उम्र थे 80 चवंदे बाबा घुरंदे खीर त मिलंदे लस्सी जे उम्र थे 90 त पियो कांगन वांगुर लवे जे उम्र थे 100 न की सजन के आसरो न की दुश्मन के भव वनी कहे राम संत की